नाज़रीन, शहीद बेनज़ीर आबाद बेरो टाइम से गड आऊँ जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली। अज असां शहीद बेनज़ीर आबाद बेरो टाइम में जेकी गुज़रियल 1 महीने का वठी सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस के बचाव लाइ सिंध में लॉकडाउन किया है, उनखे हाँ 1 महीनो पूरो थियण वारो आहे। उन हवाले से जिते 1 महीनो पूरो थियण वारो आहे उते लॉकडाउन वारी उहा जेकी सिंध हुकूमत ऐलान कयो तो बिल्कुल बरक़रार है, पर जीअं जीअं ॾींहं घणा थींदा वञनि पिया ईअं ईअं लॉकडाउन में भी थोड़ी नरमी नज़र अची रही है ऐं माण्हू जेके आहिनि से उहे गैर ज़रूरी तौर ते घरनि खां ॿाहिरि निकिरणु शुरू थी विया आहिनि। जिते 1 महीनो लॉकडाउन के थी वियो आहे उते जेको ॾियारीअ ते कमु कंदड़ मज़दूर तबिको हुयो उहो गुज़रियल 2 हफ़्तनि खां वठी सख़्तु खाद पीत के हवाले से राशन के हवाले से सख़्तु परेशान है। अगे प्रोग्राम में असां तव्हांखे जेको ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जी सूरत हाल खां आगाह कयो, हितां जो फोकल पर्सन जेको सिंध हुकूमत मुक़ररु कयो MPA गुलाम कादिर चांडियो असांजो महिमान हुयो, जंहिंसां असां ॻाल्हि ॿोल कई हुई त ज़िले शहीद बेनज़ीर आबाद में लॉकडाउन के हवाले से जेकी सूरत हाल पैदा थी आहे उन हवाले से मज़दूर तबिको सख़्तु परेशान है ऐं जेको राशन या रिलीफ जो कमु आहे जेको सिंध हुकूमत फौरी तौर ते मज़दूरनि खे राशन ॾियण जे लाइ जेको प्रोग्राम शुरू कयो आहे ऐं पहिरें फेज़ में हर डिस्ट्रिक्ट के जेको आहे 2-2 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि ऐं पोइ जेको आहे आबादीअ जे हिसाब सां हर ज़िले खे वरी ॿी क़िस्त बि जारी कई वई आहे। पर उन जे बावजूद बि माण्हुनि जूं दाऊं आहिनि मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में। जॾहिं मीडिया जी टीम उते पहुचे थी, असां पाण ख़ुदि उते विया आहियूं त माण्हू चवनि था त असांखे राशन न मिलियो आहे। त अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेके शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जा ॿिया ज़िला आहिनि जंहिंमें ज़िलो नौशहरो फिरोज़ आहे ऐं ज़िलो सांगड़ आहे, उतां जी सूरत हाल वीडियो लिंक ज़रिए रिपोर्टरनि खां वठंदासीं त नौशहरो फिरोज़ ऐं सांगड़ में लॉकडाउन खां पोइ जेकी पैदा थियल सूरत हाल आहे जिते मज़दूर ॾियारीअ ते कमु कंदड़ माण्हुनि जी छा हालत आहे ऐं सिंध हुकूमत जेको ज़िले इंतिज़ामिया खे जेको फंड जारी कयो आहे त फौरी तौर ते मज़दूरनि खे राशन ॾिनो वञे त जीअं हुननि जे घर जो चुल्हो ॿरी सघे। तव्हांखे ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जी सूरत हाल खां असां अॻे प्रोग्राम में आगाह कयो त का सुठी आइडियल सिचुएशन आहे, आइडियल कंडीशन आहे, माण्हू दाऊं था कनि, इंतिज़ामिया चवे थी त असां राशन विरायो आहे, पर जॾहिं माण्हुनि मीडिया ॾे साम्हूं अचनि था त उहे दाऊं था कनि त हक़ीक़ी माण्हुनि खे उहो राशन नथो मिले ऐं इंतिज़ामिया वरी इन ॻाल्हि ते बज़िद आहे त न असां जेको राशन सही डिस्ट्रीब्यूट कयो आहे। त अहिड़ी रवश जे करे जेके मज़दूर ऐं ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। ज़िले नौशहरो फिरोज़ जो रुख़ कंदासीं त ज़िले नौशहरो फिरोज़ जी तव्हांखे मां सूरत हाल खां आगाह कयां त उते 2 MNAs जूं सीटूं आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियूं आहिनि ऐं 4 MPAs आहिनि जंहिंमां हिकु जेको GDA मोरो वारी सीट आहे आरिफ मुस्तफ़ा जतोई उते कामयाबु थियो आहे। बाक़ी 3 सीटुनि ते उते पीपल्स पार्टी जा MPAs कामयाबु थिया आहिनि। त इहा नौशहरो फिरोज़ जी सूरत हाल आहे त उते जेकी चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेकी ज़िले इंतिज़ामिया आहे उन राशन के हवाले से कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि, लॉकडाउन के हवाले से छा सूरत हाल आहे ऐं ॿियो जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको पुराणो हाणे उनखे एहसास कफ़ालत प्रोग्राम जो नालो ॾिनो वियो आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत 1 हफ़्तो थियो आहे उनखे शुरू कयो आहे। त उते बि काफ़ी सारी औरतुनि जी रश नज़र अची रही आहे ऐं समाजी विथीअ जो ख़्यालु न पियो रखियो वञे, छाकाणि त माहिरीन जो डॉक्टरनि जो इहो चवणु आहे त हिन कोरोना वायरस जो बचाव ई समाजी विथी आहे। त उन जे बावजूद सिंध हुकूमत लॉकडाउन कयो त समाजी विथीअ खे बरक़रार रखिजे, पर वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको एहसास कफ़ालत प्रोग्राम शुरू कयो उते समाजी विथीअ जो को बि ख़्यालु न पियो रखियो वञे ऐं ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जेकर इहा समाजी विथी बरक़रार न रही त काफ़ी जेके आहिनि से कोरोना वायरस जा केस साम्हूं अची सघनि था। उन सॼी सूरत हाल जे असां ज़िले नौशहरो फिरोज़ ॾांहुं वेंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे असांजो ज़िले रिपोर्टर आहे राणा शेर मोहम्मद। असांखे इहो ॿुधायो त ज़िले नौशहरो फिरोज़ में भी लॉकडाउन वारी सूरत हाल आहे। अॼु जेको तक़रीबन 1 महीनो मुकमिल थियण वारो आहे त उते जेके मज़दूर ऐं ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे जेकी ज़िले इंतिज़ामिया खे सिंध हुकूमत तरफ़ां 2 क़िस्तुनि में तक़रीबन 4 करोड़ जे हवाले सां उहे पैसा मिलिया आहिनि त उहे वाक़ई बि जेके आहिनि से ग़रीबनि खे मिलिया आहिनि। जेके रिलीफ कमेटियूं ठाहियूं आहिनि उहे वाक़ई बि न्यूट्रल आहिनि ऐं वाक़ई बि जेके आहिनि से सुठनि माण्हुनि ते मुश्तमिल आहिनि। उन हवाले से असांखे आगाह कयो त छा सूरत हाल आहे, राशन जी मज़दूरनि जी उते हालत छा आहे ऐं असांजो इंतिज़ामिया खां बि मौक़ो वठी ॾियो, डिप्टी कमिश्नर हुजे या फोकल पर्सन हुजे त उनजो छा चवणु आहे।
जी ज़ुल्फ़कार, सॼी सिंध जी या नौशर फ़िरोज़ जी बि साॻी सूरत हाल आहे। लॉकडाउन जे अमल जे करे खोड़ सारा माण्हू बेरोज़गार बणियल आहिनि, जॾहिं त केतिरा ई जेके माण्हू आहिनि पंहिंजे पाण खे उन्हनि घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। त सूरत हाल इहा आहे नौशर फ़िरोज़ में केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे बेरोज़गार बणियल आहिनि। पोरियत तबिको ख़ासि तौर ते तमामु घणो मुतासिर थियो आहे, जिन जे घरनि में फाका कशीअ वारी सूरत हाल आहे। नौशर फ़िरोज़ जा खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सफ़ेद पोश आहिनि, उहे चई नथा सघनि, पर हुकूमत कंहिं बि तरह सां उन्हनि जी मदद न कई आहे। राशन जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त नौशर फ़िरोज़ टाउन कमेटी में 8 ई वार्डनि में हर वार्ड में 45 माण्हुनि खे त राशन मिलियो आहे, पर हर वार्ड में जेको बेरोज़गारनि जो तइदादु आहे उहो तमामु घणो वधीक आहे। पर 45 माण्हुनि खे राशन हुकूमत ॾिनो आहे उहो अणपूरो आहे। माण्हू दाऊं कंदे नज़र अचनि था त असांखे राशन न मिलियो आहे। ॿिए पासे ॻोठनि जी सूरत हाल मां तव्हांखे ज़ुल्फ़कार ॿुधायां त नौशर फ़िरोज़ जा ॿहिराड़ीअ वारा इलाइक़ा तमामु घणा मुतासिर थिया आहिनि, त माण्हू बेरोज़गार बणियल आहिनि। जेके माण्हू खोड़ सारा हिते शहरनि में अची मज़ूरी करे वेंदा हुआ, त मज़ूरी बि जेका आहे उन्हनि खे न पई मिले। 24-25 ॾींहंनि खां उहे माण्हू परेशान आहिनि, उन्हनि जी बि जेका आहे कंहिं बि क़िस्म जी सहायता न थी आहे। ॿिए पासे मां तव्हांखे हिते इहो ॿुधायां त एहसासे किफ़ालत प्रोग्राम जे तहत वज़ीर आज़म पाकिस्तान जेको 12,000 रुपया फ़ी औरत खे ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। नौशर फ़िरोज़ जे केतिरनि ई इलाइक़नि में इहे सेंटर खुलिया आहिनि जिते 12,000 रुपया फ़ी औरत खे मिली रहिया आहिनि, पर उते सूरत हाल अहिड़ी त गंभीर बणियल आहे तो माण्हू जेको आहिनि हिक ॿिए जे मथां सथियल आहिनि। औरतूं जेके आहिनि उन्हनि में सोशल डिस्टेंस न हुजण जे करे कोरोना वायरस जो अटैक जेको आहे उहो वधीक थी सघे थो। इहा सूरत हाल नौशर फ़िरोज़ में असांखे जिते किथे नज़र अचे थी। उन्हनि स्कूलनि में जिते इन्हनि औरतुनि खे इहे पैसा मिली रहिया आहिनि, स्कूलनि जे अहातनि जे अंदरि जिते औरतुनि खे लाइन सां बीहारियो वञे थो, पर जेको गेट खां ॿाहिरि उन्हनि जी रश आहे उहे माण्हू जेके ॻोठनि मां रक्षाउनि में सथिजी अचनि था। हिकिड़ी रक्षा में 15-15, 12-12 माण्हू जेके आहिनि उहे चढ़ी अचनि था, केतिरा ई ॿारड़ा बि उन्हनि सां गॾु हुजनि था। इहा सूरत हाल आहे नौशर फ़िरोज़ में। त इन्हनि सेंटरनि ते जेको आहे त सोशल डिस्टेंस जेको आहे उहो कराइणु घुरिजे, उहो नज़र न पियो अचे। हिकु पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे ज़िले इंतिज़ामिया जेको नौशर फ़िरोज़ जे 8 यूनियन काउंसिलुनि 10 टाउन कमेटियुनि हिकु म्युनिसिपल कमेटीअ में राशन विराइण जी ॻाल्हि कई आहे, पर असां जिते किथे इहा ॻाल्हि ॿुधूं पिया त माण्हू जेके आहिनि उहे दाऊं कंदे नज़र अचनि था त असांखे राशन कोन मिलियो आहे। पर 45 वार्ड में जेके 45 माण्हुनि खे राशन मिलियो आहे उहो तमामु घटि आहे, जंहिंखे वधाइण जेका आहे हुकूमत जी ज़िम्मेवारी बणिजे थी। अचो त वधीक बेरोज़गार बणियल माण्हुनि खां वीचार वठूं था त ॾिसूं उन्हनि जो छा चवणु आहे। महीनो ॾेढ थी वियो आहे त असां बेरोज़गार वेठा आहियूं, असां लाइ राशन न आहे, खाधे पीते लाइ का बि शइ न आहे। हिन हिसाब सां असां गवर्नमेंट खे अपील था कयूं असांखे घरनि में राशन ॾेई वञण। इन खां अलावा असां 15-20 ॾींहं थिया असां बुखारा वेठा आहियूं। इन अपील था कयूं त महिरबानी करे असांखे राशन वाशन ॾेई वञनि। असां बेरोज़गार वेठा आहियूं। ॿी ॻाल्हि ॿाहिरि था निकिरूं, पुलिस जा डंडा हणी असांखे माना डोड़ाइनि था, ऐं शहर में था वञूं था रोज़गार करण लाइ असांखे त बि माना पुलिस तंग थी करे। जी हा, हुते मज़ूरी कंदा हुआ। मूंखे कपिड़े जो दुकान आहे, कपिड़े दुकान ते असां बीठल आहियूं, हुते मज़ूरी कंदा 8,000 असांजी सैलरी आहे, दुकान बंदि पिया आहिनि। इन साल महीनो थी वियो आहे असां बेरोज़गार वेठा आहियूं। घर में खाइण पीअण जी का बि शइ कान्हे का। असांजा ॿार जी असां इहो मुताबिलो आहे या त दुकान खोलिया वञनि या त लाॻी थो माना लॉकडाउन थी वञे। ऐं ॿी ॻाल्हि त गवर्नमेंट खे असां अपील था कयूं घर घर में सभिनि खे राशन पूरो ॾेई वञे, इन हिसाब महीने सां हुनखे माना राशन जा पैसा ॾेई वञनि त हू माना पंहिंजो ख़र्चो माना वठनि। इशारो बंदि लॻो पियो आहे, वेही घर मोटिया था हलूं, केरु असांखे कुझु ॾिए ई कोन थो। बसि पोइ वेठा आहियूं, छा कयूं, अला अफ़ज़ा कयूं। जेको आहे बेरोज़गार 20-25 ॾींहं थिया आहिनि, बसि अचूं था वरी वञूं था, अचूं था बसि वञूं था। बसि असां इहो ई चवणु आहे त कुझु असांखे मिले, ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, केरु असांखे ॾिए ई कुझु कोन थो। जेके असांजा अॻुवान आहिनि असांखां जिन वोट वठा उहे असांखे हींअर लिफ्ट ई नथा ॾियनि, असां निहारीनि ई नथा। जेको राशन वाशन मिलियो अथनि उहो पंहिंजनि माना सुञाणपनि खे वास्ते वारनि खे था ॾियनि, असां ग़रीबनि नथा निहारीनि। 24-25 ॾींहं थिया आहिनि, असांजो वक़्तु सूरनि सां थो निकिरे, रोज़गार असांजो बंदि आहे। असां सुबुह जो ठही सभरी रोज़ीअ था निकिरनि था, असांखे तरह तरह जी परेशानी थी थिए, असांखे रोज़ी बि कोन थी मिले। जॾहिं मुल्क ई बंदि लॻो पियो आहे सॼो, त रोज़ी काॾां अचे। ॾाढा असांजा ॾींहं ॾुखिया था निकिरनि। असांजो इहो मुतालबो आहे त असां ग़रीब आवाम जी ॿुधी वञे, असांखे राशन पाणी ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजो कुझु ॾींहं कुझु पहर भला घड़ी खनि कलाक बि सुख जो भलो असांजी इज़त सां वक़्तु कढूं। कम हलायूं था, मिड़े 5,000-5 रुपया कुझु पेला कुझु ढोर ढपो खपंदो, बाक़ी हिन महिल माना उहो कमकार कोन मज़े आहे। अचूं था वरी सुबुह जो बसि 2-3 कलाक जेके 2 रुपया थियनि था वरी हलिया था। शहरदारी बंदि था, हुन कमकारूं हलंदा आहिनि। हिन महिल इन करे लॉकडाउन जे करे कमकारूं बंदि आहिनि।
हूअं न त सभु को 5 रुपया होॾो कुझु होॾो आया धंधो दाड़ी हलंदो आहे कारोबार हलंदो आहे ख़बर कान पवंदी आहे पर हिन महिल माना उहो जेके 5 रुपया कमायूं था माना 5 रुपया खाऊं था। असांजो शहर बंदि पियो आहे 25 ॾींहं थिया आहिनि शहर बंदि आहे त कमु धंधो दाड़ी आहे कोन जेको राशन आयो तो चङण चूंड खे मिलियो असां ग़रीबनि खे कुझु बि न मिलियो 25 ॾींहं नौशारो बंदि पियो आहे जान किॾां हले जॾहिं नौशारो खुले त कम कारियूं खुलनि त असां ग़रीब पंहिंजी महिनत करे पूरो करे पंहिंजे बचनि जी ख़िदमत कंदासीं 8-10 भाती आहिनि घर में असां ॾाढो ॾुखियो रोज़गार था कयूं ऐं इहो असां चऊं था इहो ग़ुलामी ॾियूं था त नौशारो असांजो खुलियो वञे त असां 5 रुपया पंहिंजे बचनि जे लाइ हक़ हलाल लाइ कमाए वञूं बाक़ी जेको राशन ॾिनो अथनि उहो चङनि चूंडनि माण्हुनि पाण विकी ग़रीबनि खे ॾिनो ई नथनि ख़ाली था वञूं न नौशारो खुलियलु हुजे त कम कारियूं खुलनि जीअं अचूं था इहे गॾु हक़ आहे सो वरी वापसि घर काए था वञूं ॾाढो ॾुखियो गुज़ारो आहे। असां मज़दूर आहियूं हे लॉकडाउन लॻो पियो आहे 20-25 ॾींहं थिया आहिनि त असां केॾे वञूं मज़दूर माण्हू त असांजे घर जो सफ़र कीअं हलायूं परेशान लॻा पिया आहियूं न को राशन थो मिले जंहिं वटि वञूं था राशन अचे थो फोटो कापी वठी था वञनि न को राशन था ॾियनि ग़रीब माण्हू वञे त केॾे वञे। जेकॾहिं हिकु वार्ड में 200 घर आहिनि त उते सिर्फ़ु 2 माण्हुनि खे शायदि 3 में शायदि को मिलियो हूंदो अगरि मिलियो बि हूंदो त कंहिं मनपसंदि माण्हुनि खे मिलियो हूंदो सही माण्हू जेके ग़रीब आहिनि त जेकॾहिं डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ या ज़िले इंतज़ाम में ॾिसणु चाहे त असां उन्हनि खे ॾेखारे सघूं था उहे जेके बेवा आहिनि या उन्हनि घरनि में बिल्कुलु खाधो पीतो न आहे। अच्छा नंबर 2 जॾहिं त हिकिड़ो शहर में किफ़ालत हिकु प्रोग्राम हले पियो जॾहिं हींअर प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जनरल इमरान ख़ान साहिब चए थो त असां 12-12 हज़ार माण्हुनि खे ॾियूं था उते बि जेको असां लाइननि में को बि सोशल डिस्टेंस कोन्हे को आर्मी रेंजर पुलिस बि उते बीठी आहे पर न हूंदे जो हिकिड़ो सिलसिलो आहे उते बि जेकॾहिं असां ॾिठो वञे त उते बि कोरोना वायरस जो बि हुजूम थी सघे थो पर को बि जेको ज़िले इंतज़ामिया जो को बि सही माना में इंट्रस्ट कोन्हे को उन खां अलावा ॾिठो वञे त असांजे ज़िले नौशर फिरोज़ जी जेका कंडीशन आहे हिकु 0 जे मिसाल आहे हींअर बि ॾिसंदो शहर में सभु माण्हू बुख जे हालत में सभु निकिरी आया आहिनि रोज़गार जी तलाश में पर रोज़गार जी तलाश में तॾहिं थींदो रोज़गार जॾहिं खुली इजाज़त गवर्नमेंट जी मिलंदी गवर्नमेंट इजाज़त ॾींदी कोन हिकिड़ा दुकान खोलाईंदा हिकिड़ा बंदि कराईंदा पोइ ग़रीब हींअर जेकॾहिं कटो खणी वेंदा उनखे 10 किलो अटो हूंदो ऐं दाल ऐं चांहि पती हूंदी 2 ॾींहंनि खां पोइ वरी कंहिं दर ते वेंदो आख़िर छा थींदो उहे चोरियूं कंदा मजबूरनि माण्हुनि जे घरनि में घिड़ंदा आख़िर धाड़ा फुरूं कंदा उनजी ज़िम्मेवार केरु आहे उन लाइ गवर्नमेंट खे वज़ीर आला सिंध जनाब से मुराद अली शाह साहिब खे असां अपील था कयूं ऐं IG सिंध पुलिस खे त जनाब कंहिं बि माण्हू ते खामाखा प्रेशर उन्हनि खे लाठी चार्ज न कयो वञे छो त हीअ असांजो अवाम पहिरियों ई ॾुतड़ियल आहे हिन हालात हिन वक़्त खां पहिरियों ई मारियल आहे उनखे राशन जो जेतिरो थी सघे अगरि लॉकडाउन कयो था त बराए महिरबानी महीने जो उन्हनि खे तव्हां राशन ॾियो। जेको गवर्नमेंट जो ही फ़ैसिलो आहे जेकी वफ़ाक़ी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जो त दुकान लॉकडाउन कई वञे असली लॉकडाउन उहो तॾहिं कामयाबु वेंदी आहे जॾहिं उतां जे माण्हुनि खे हर शइ पहुण कई वेंदी आहे हिते असां वटि बदकिस्मी सां इहो चयो थो वञे त हिते सिर्फ़ु रुॻो मीडिया ते जेको असां ॾिसूं था त CM हर हर चए थो हीअ शइ मूं ॾिनी आहे हीअ शइ ॾिनी आहे मां उनखे चवां थो त तूं ॾेखार त सही किथे का शइ मिली आहे। असां ताजर बिरादरी जे हिसाब सां तव्हां ॾिसो हिकिड़ो ताजर आहे अमीर तरीन माण्हू जंहिंजो बैंक बैलेंस आहे हिकिड़ो ग़रीब माण्हू उहो आहे जेको ग़रीब आहे जेको ज़कायत ॿियो टियों पाड़ेसरीनि जी हेल्प पर हिकिड़ो विचो तबिको उहो माण्हू आहे जेको असां जहिड़ो जेको पाण खे हलाइण लाइ इंतिहाई मजबूर आहे छाजे करे जो असां सफ़ेद कपिड़ा पाइण वारा माण्हू इंतिहाई परेशान आहियूं न कंहिंजे अॻियां हथु टंगे सघूं न कुझु वठी सघूं विचो माण्हू इंतिहाई परेशान आहे असां इन करे चऊं था त गवर्नमेंट खे अहिड़ो को हींअर असांखे सहूलियत ॾिनी वञे ताजरनि खे पब्लिक खे अवाम खे छो जो असां मज़दूर तबिको जेको आहे इंतिहाई परेशान आहे तव्हां ॾिसो हींअर असांजे छापनि जेके 2-2 टे मज़दूर हुआ दुकानदारनि वटि जेके उहे ॾिसो केतिरो परेशान आहिनि हींअर उन्हनि जे घर में चुल्हो कोन थो भरे छो जॾहिं असां वटि आमदनी न आहे त असां उन्हनि खे कीअं ॾियूं। असल में मशहूरु बुज़ुर्गनि जी चवणु आहे त गुरबत जेका आहे सो ख़ैरात सां न पर इंसाफ़ सां ख़तमु थींदी अगरि इंसाफ़ मिलंदो त गुरबत ख़तमु थी वेंदी जॾहिं त साईं मुराद अली शाह जो बहितरीनु क़दम हो जो लॉकडाउन कयईं इंसान ज़ात पहिरीं ज़िंदगी आहे पोइ रोज़गारु आहे इंसानु ज़िंदा हूंदो त हर कुझु कंदो इहा सुठो क़दम आहे साईं जो पर गुज़ारिश इहा आहे त जेके दुकानदार आहिनि ताजिर बिरादरी आहे असां रेशम गली नौशार फिरोज़ जा जेके बि आहियूं त
त असांखे माना कुझु वक़्तु ॾिनो वञे अथां मथां जेको आहे रमज़ान शरीफ़ आहे सीज़न आहे असांजी जेका 12 महीननि जी हिकिड़ी सीज़न हूंदी आहे सॼो साल उन ते असां गुज़र सफ़र कंदा आहियूं तक़रीबन माना रोज़ो थियण वारो आहे पहिरियों असां साईं जन खे गुज़ारिश कंदासीं त माना कुझु असांखे हफ़्ते में 3 ॾींहं या कुझु टाइमिंग ॾिनी वञे असां एहतियात सां जेको आहे पंहिंजो कारोबार कयूं ऐं असांखे को बेनिफिट ॾिनो वञे जीअं किराया हटाया वञनि दुकानदारनि जा कुझु न कुझु बेनिफिट ॾिनो वञे बाक़ी क़दम जेको आहे लॉकडाउन वारो बहितरीनु आहे इंशाअल्लाह अलाह साईं दुआ आहे पंजतन पाक जे सदके जेको आहे सो किरोना जहिड़े वायरस खां पाकिस्तान खे अलाह साईं महफ़ूज़ कंदो। जी नाज़रीन ही नौशर फिरोज़ मां असांखे आगाह कयो असांजो ज़िले रिपोर्टर राणा शेर मोहम्मद उनजो चवणु आहे त हिते जेके रिलीफ कमेटियूं ठहियूं आहिनि उहे बि मनपसंद माण्हुनि ते ठहियूं आहिनि ऐं जेको रिलीफ ऐं राशन जो जेको कमु आहे उहो बि देरि सां शुरू थियो आहे सुस्त रफ़्तारी जो आहे ऐं मनपसंद माण्हुनि खे ऐं पंहिंजा नवाज़ीअ जूं शिकायतूं आयूं आहिनि उते बि मज़दूर तबिको जेको आहे जेको हक़ीक़ी ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू जेको हिन लॉकडाउन में मुतासिर थियो आहे उन ताईं उहा इमदाद ऐं राशन न पियो पहुचे जंहिंजे करे नौशारो फिरोज़ में बि सूरत हाल गंभीर आहे हालांकि उते चूंडियल नुमाइंदा जेको आहे से मंज़र आम था ग़ाइबु आहिनि ऐं माण्हू बेयारो मददगार आहिनि सिंध हुकूमत जे असां अॻु में बि चयो त नो डाउट वज़ीर आला सिंध या उन संदसि टीम बहितरीनु कमु करे रही आहे वज़ीर आला सिंध जी इहा कोशिशि आहे त सभ खां पहिरीं मां कोरोना वायरस खां पंहिंजे माण्हुनि खे बचायां ऐं ॿी हुनजी प्रायोरिटी आहे त जेके ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे घरनि ताईं राशन पहुचायूं त हू जेको आहे सो सर्वाइव करे सघनि पंहिंजो पेट गुज़र करे सघनि पर सिंध हुकूमत जे इन स्पिरिट खे इन कमिटमेंट खे हुतां जी जेके ज़िले इंतिज़ामिया आहे मुक़ामी उहा सीरियस वठण लाइ तयारु न आहे ऐं जेकॾहिं मीडिया उनखे हाईलाइट करे थी त मीडिया ते बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दबाव विधो वञे थो त तव्हां इहे शयूं एक्सपोज़ छो था कयो इहे पब्लिक जे आॾो छो था आणियो यकीननि मीडिया जो कमु आहे मिरर ऑफ दी सोसाइटी आहे मुआशिरे जी आइनो आहे उहा असां कोशिशि कंदा आहियूं त हक़ीक़ी जेकी रिपोर्टिंग आहे उहे कयूं था नौशर फिरोज़ जी सूरत हाल खां जेको आहे सो असांजे रिपोर्टर आगाह कयो त उते बि का सूरत हाल बहितर न आहे त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त नौशर फिरोज़ ते ध्यानु ॾिनो वञे ऐं ख़ासि तौर ते जेको अॻूणो सूबाई वज़ीर आहे ज़ियाउल हसन लंजार साहिबु यकीननि उन हिते जॾहिं नवाबशाह में 2010 में जॾहिं ॿोॾि आई त ज़ियाउल हसन लंजार जो तमामु घणो हिकिड़ो मुस्बत रोल रहियो ऐं हुन पाण जेको आहे फील्ड में निकितो हुयो ऐं पाण उन्हनि इलाइक़नि में मुतासिरनि में वञी इमदाद विराइण सां गॾु पाणीअ जे नेकाली लाइ किरदारु अदा कयो त ईअं खेसि नौशारो फिरोज़ सियासी हवाले सां संदसि वागूं हवाले थियल आहिनि त ज़ियाउल हसन लंजार साहिब खे बि गुज़ारिश आहे त उहे जेके आहिनि से उते नौशर फिरोज़ में वञनि ऐं उते जेकी आहे उते माण्हुनि जी जेकी सूरत हाल आहे ऐं जेके मज़दूर ऐं ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू सख़्तु परेशान आहिनि उन्हनि जी का साल आहिनि हिते वक़्तु थियो आहे शार्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ ॿीहर हलंदासीं असां सागर ज़िले ॾे। वेलकम बैक नाज़रीन नौशर फिरोज़ ज़िले जी तव्हांखे असांजे रिपोर्टर सूरत हाल खां आगाह कयो हिन वक़्तु असां रुख़ कंदासीं डिस्ट्रिक्ट सांगड़ जो सांगड़ ज़िले में जेके 3 MNA जूं सीटूं आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियूं आहिनि ऐं उन मां जेके MPA जूं सीटूं आहिनि उहे अधोअधु पीपल्स पार्टी ऐं GDA जे मेंबरनि हासिलु कयूं आहिनि 3 पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MPAs आहिनि ऐं 3 जेको GDA जा जेके आहिनि उते MPAs आहिनि पर उते बि जेको असां मीडिया में पढ़ूं था या असांजे रिपोर्टर सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में असां सूरत हाल खां तव्हांखे वाक़िफ़ु कयो त उते बि का सूरत हाल सुठी न आहे जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा उते कमु सही नथा कनि या माण्हू ते उहो राशन नथो पुॼे ज़िले इंतिज़ामिया ताईं त उते GDA जा मेंबर बि मंज़र आम था ग़ाइबु आहिनि उहे MPAs उन जा जेके टाउन कमेटी जा चेयरमैन आहिनि या म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन आहिनि या उते जेके उन जा मेंबर्स आहिनि या उहिदेदार आहिनि उहे बि ग़ाइबु आहिनि त असां रुख़ कंदासीं सांगड़ ॾे। अंजुम असांखे इहो ॿुधायो त सांगड़ में लॉकडाउन जे हवाले सां 1 महीनो पूरो थियण वारो आहे यकीननि जेको मज़दूर ऐं ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू आहे उहो सख़्तु परेशान आहे त उन हवाले सां जेके रिलीफ कमेटियूं ठहियूं आहिनि उन हवाले सां ग़रीबनि ऐं मुस्तक़नि खे राशन पहुचे पियो ॿियो जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जंहिंखे हाणे एहसास कफ़ालत प्रोग्राम चयो वञे थो उन जे ॿुधाए पियो वञे त उते का बि समाजी विथी न आहे ऐं माण्हू जी रश लॻियल आहे उन हवाले सां असांखां माण्हू सां ॻाल्हि ॿोल करायो ऐं उतां जी जेके इंतिज़ामिया हुजे या फोकल पर्सन हुजे
उन जो बि असांखे मौक़िफ़ वठी ॾियो त हीउ माण्हुनि ताईं रिलीफ ऐं राशन छो नथो पहुचे ऐं एहसास कफ़ालत प्रोग्राम में समाजी विथीअ खे यकीनी छो न पियो बणायो वञे। जी ज़ुल्फ़कार, सांगड़ में हिन वक़्तु लॉकडाउन जे हवाले सां इहो ॿुधाईंदो हलां त सांगड़ शहर में मुकमल तौरु लॉकडाउन आहे। जॾहिं सांगड़ जे जेके सब्ज़ी जा दुकान आहिनि या किराने जा दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि, बाक़ी जेको बि कारोबार आहे उहो समूरो बंदि आहे। जॾहिं इन हवाले सां इहो बि ॿुधाईंदो हलां त सांगड़ में जेके बि मज़दूर तबिको आहे उहो सख़्तु परेशान आहे। सिंध हुकूमत ऐलान कयो त जेके सांगड़ में मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जंहिंमें वार्ड आहिनि या यूसियूं आहिनि उन्हनि में जेको सो राशन विरायो वेंदो। अफ़सोस सां किथे बि राशन न विरायो आहे। जेके कॉमेडियूं ठाहियूं वियूं वार्डनि लाइ उन में फंक्शनल लीग वारनि GDA वारनि जेको आहे सो बाइकाट कयो ऐं उन हवाले सां जेको आहे सो जिथे बि राशन ॾिनो वियो उते जेको आहे सो राशन माण्हुनि खे न पहुची सघियो आहे। माण्हुनि जूं जेके रड़ियूं आहिनि, दाहूं आहिनि, कोकियूं आहिनि ऐं जेके सियासी ऐं जेके समाजी माण्हू आहिनि उन्हनि ऐं जेके पाड़े में जेके पंहिंजे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उन्हनि पाण में धंधो करे करे जो इलाइक़े वासी जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो आहे। बाक़ी GDA जे तरफ़ां या पीपल्स पार्टी जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तरफ़ां कंहिं बि जेको आहे सो राशन कंहिं बि ग़रीबनि में न विरायो आहे। ऐं कफ़ालत प्रोग्राम जे हवाले सां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको एहसास कफ़ालत प्रोग्राम आहे उनजो जेको आहे सो सिलसिलो अञा त जारी आहे। जेको मुख़्तलिफ़ स्कूलनि में डेली जे बेसिस ते जेको आहे सो माण्हुनि खे माए औरतुनि खे जेको आहे सो उहो वज़ीफ़ो ॾिनो पियो वञे 12,000 रुपया। उन में बि जेको सो समाजी विथी वारो स्टैंड आहे उहो जेको आहे सो बरक़रार न आहे। उन हवाले सां बि वॾो ख़ौफ़ आहे त को कोरोना वायरस वधी न सघे। लॉकडाउन सबबु जेको पोरे तबिको आहे सख़्तु परेशान आहे ऐं जेके लाॾाऊ कबीला आहिनि या जेके पहिरियों जेके आहिनि त उहे बि वीचारा सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि खे कफ़ालत एहसास कफ़ालत प्रोग्राम में उन्हनि जा नाला न आहिनि ऐं उन्हनि खे राशन बि न मिलियो आहे। राति जे पेट में जेका डिप्टी कमिश्नर सांगड़ या सिंध हुकूमत पारां जेको इहो दावा कयूं पियूं वञनि त सांगड़ में जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति जो जेको राशन विरायो थो वञे पर किथे बि नज़र कोन थो अचे। उन हवाले सां जेको आहे सो चूंडियल नुमाइंदा जेके MP आहिनि या हिते जा MN आहिनि उन्हनि बि राशन न विरायो आहे। न को GDA वारनि विरायो आहे, न को पीपल्स पार्टी वारनि, पर जेके इंसानी जा हक़ूक़ आहिनि या समाजी ऐं सोशल जेके माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण इलाइक़े में जेको राशन विरायो आहे। ऐं अञा ताईं जेको आहे सो माण्हू जेके आहिनि से बुखूं काटण ते मजबूर आहिनि। माण्हुनि जे घरनि में फाका कशी वारी ज़िंदगी आहे ऐं माण्हू वीचारा सख़्तु परेशान आहिनि। ग़रीब माण्हू रोज़ कमायूं 100-200 रुपया खायूं, किथां गुज़ारो थिए। शहर में बंदि पियो आहे, कारोबार बंदि आहे सॼो। न वियासीं दरी कोन था खोलनि को छा आहे मसइलो अलाह खे ख़बर आहे। बसि गुज़ारो ॾुखियो आहे और कारोबार के हिसाब से बंद है। अल्लाह ताला खैर करे। बाकी गवर्नमेंट की जो पॉलिसी है वो सही है लेकिन बावजूद इसके कि कारोबार नहीं है। दुकान हमारी ये जूस की है जो आज 23-24 दिन हुए बंद पड़ी है। राशन वगैरह की कोशिश भी नहीं की है। अल्लाह ताला जो मुस्तकीन है उनको मिले, हम तो यही कहते हैं। कंहिंखे कुझु बि कोन्हे को साबित करे ॾेखारीनि त कंहिंखे मिलियो आहे, को बि चए त मिलियो आहे। कहीं बि राब्तो कोन कयो आहे, कहीं बि कंहिंखां पुछा कोन कई आहे त बाबा वठो या अचो या केॾी महिल बि कहीं बि टाइम ते किथां बि कोन मिलियो आहे। साईं अॼु तक़रीबन 29 ॾींहं 28 ॾींहं थिया आहिनि, दुकान बंदि पिया आहिनि, कारोबार बंदि पई आहे। जेको ग़रीब माण्हू रोज़गार करे 200-400 रुपया मिलंदा, शामी हुन घर चुल्हो ॿरे थो सो बंदि पियो आहे। बसि रुॻो ॻाल्हियूं ऐं फूकूं आहिनि। अलाह को हिननि हुकुमराननि को हिदायत ॾे, बाक़ी नज़र कुझु कोन थो अचे। मज़दूरियूं बंदि लॻी पियूं। असीं होटल जा मज़दूर आहियूं, केॾां वञी परेशान वेठा आहियूं। महिरबानी करे हुकूमत साईं ॻाल्हियूं बि करे बि तवजो अञा कोन थी आहे। न जमायती वोट वठण लाइ अचनि था बाक़ी पुछा कोन था कनि। असांजो साइड जो आहे मुंहिंजे ख़्याल में मुराद अली वोट वारे टाइम ते आया ही जो मुंहिंजो गॾु भाउ हुयो। बाक़ी राशन जो छा पर पुछा ई कोन था कनि। हुनजे आहे MP आहे, MNL को पियो आहे, अहिड़ो का कोन ॾींहुं आहे सहूलियत में पुछा। अॼु प्रैक्टिकली मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे। तव्हांजूं ॻाल्हियूं 2 पहिरियों तालुक जंहिंजो लॉकडाउन सां त तव्हांजे हूंदे ई तव्हां ॾिठो मां हाणे डायरेक्शन्स ॾिना पे पुलिस खे बि, रेंजर्स खे ऐं आर्मी खे बि इवन त मूंखे इहे शिकायतूं तव्हां खां पहिरीं बि मिलियूं ऐं अॼु प्रैक्टिकली मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे। तव्हांखे 2 कलाकनि में इंशाल्लाह इन लॉकडाउन जे हवाले खां फ़र्क़ु नज़र ईंदो। ॿियो तव्हांजो पार्ट त जेके राशन बैग आहिनि उहे माण्हू अफेक्टेड घणा आहिनि ऐं क्वांटिटी घटि आहे। पहिरीं थोरो इहा शइ मां तव्हांजे थ्रू सांगड़ जी आवाम खे बि सम्झाइणु चाहियां थो
कमेटीज़ जेके फॉर्म थियूं हुयूं उहो प्रोविंशियल लेवल ते यूनिफॉर्म कमेटीज़ हुयूं, जंहिंजो हिकिड़ो फॉर्मेट हुयो, जंहिंमें यूनियन काउंसिल जो मेंबर हो या वार्ड जो मेंबर हो, जंहिंमें NGO जा रिप्रेज़ेंटेटिव हुआ, ज़कात कमेटी जा हुआ ऐं को नोटेबल हो, जेके मूंखां पहिरीं हिते ठहियल आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में उहे सही ठहियल आहिनि। जेको फॉर्मेट उन्हनि खे सूबे लेवल ते मिलियल हो उन ई फॉर्मेट ते उहे ठही विया आहिनि। ॿियो त हाणे उन में नंबर ऑफ बैग्स घटि आहिनि। थोरी शइ सम्झण जी आहे त सर्वे 2 पार्ट आहिनि। हिकिड़ो पार्ट आहे सर्वे थियण ग़रीबनि जो, पुअर फैमिलीज़ जो, डेली वेजर्स जो। ॿियो पार्ट आहे राशन डिस्ट्रीब्यूशन। 2 मुख़्तलिफ़ पार्ट आहिनि। मूंखे उमेदु आहे त तव्हांजे तवसुल सां मां इहा सांगर जे अवाम खे बि सम्झाए सघां। राशन बैग्स हर वार्ड ऐं हर UC में असांखे ॾियणा आहिनि। डिप्टी कमिश्नर खे पैसा मिलिया पहिरीं किस्त में 2 करोड़ रुपया यूनिफॉर्म सभिनी ज़िलनि में, ऐं असांखे जेको राशन बैग ठाराइणो आहे उहो बि यूनिफॉर्म ठाराइणो आहे। जे मिसाल राशन बैग 2000 रुपये जो हिकिड़ो ठहे थो त 2 करोड़ मां घणा ठहंदा? 10,000। उन में DC छा थो करे सघे? उन खां पोइ असां वटि 73 यूनियन काउंसिल आहिनि तव्हांजे सांगड़ में, 121 वार्ड आहिनि। जे मिलायूं था त तक़रीबन 194 यूनिट्स थी वेंदा। हाणे 10,000 बैग खे 194 में डिवाइड कयो त 52 ई थींदो। DC छा करे हिन में? त असां हाणे इहो चऊं था त इहे 52 असीं पुअरेस्ट अमंग द पुअर खे ॾियूं, जेके सभ खां ग़रीब हुजे। ऐं तव्हां ॾिसंदो इनशाला ईअं ई थींदो। जी नाज़रीन, ही तव्हांखे सांगड़ ज़िले जे सूरतहाल खां असांजे रिपोर्टर आगाह कयो, उते जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कई। उते जा माण्हू बि दावूं कनि पिया ऐं यकीनन असां रैंडमली उते जा रिपोर्टर असांजा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे त उहे चवनि था त जेको राशन या रिलीफ आहे उहो सिर्फ़ु उते जे मनपसंद माण्हू खे ॾिनो वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ीअ ते ॿधल आहे, छाकाणि त हुकुमरान जमात सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे नवाज़ियो पियो वञे, पर उते जेके हक़ीक़ी मज़दूर ॾियाड़ी ते कमु कंदड़ माण्हू ॿियनि पार्टियुनि जा या ॿियनि सियासी जमात सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे उहो रिलीफ जो ऐं राशन जो कमु न पियो ॾिनो वञे। ऐं अहिड़ी रीति उते GDA जा मेंबर आहिनि, पर उहे बि मंज़र आम था ग़ाइब आहिनि। त हिन ॾुखे वक़्त में जिते चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसीअ में हुजणु खपे हा, जिते पंहिंजे इलाइक़नि में हुजणु खपे हा, पर उहे मंज़र आम था ग़ाइब आहिनि। जेतोणीकि ज़िले इंतिज़ामिया उन ते खोड़ सारा इल्ज़ाम बि आहिनि त उहा पंहिंजी नवाज़ी थी करे या उन ते दबाव आहे, पर उहे उते जा डिप्टी कमिश्नर, उते जा SP, उते जा SHOs, उते जा मुख़्तियारकार फील्ड में आहिनि, पर जंहिंजो असुलु कमु आहे, जिन खे माण्हू वोट ॾिनो आहे, उहे मंज़र आम था ग़ाइब आहिनि। जेके चवंदा अवाम जूं वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि त असां अवाम सां गॾु आहियूं, अवाम खे जिथे बि ॾुखियो वक़्तु ईंदो त उते असां पहिरीं पहुचंदासीं, पर हाणे जॾहिं ॾुखियो वक़्तु आहे त उहे पंहिंजे पाण खे बचाइण में पूरा आहिनि। ऐं अवाम जेको आहे ॿिनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हिकिड़ो त कोरोना वायरस जे करे हू सख़्तु परेशान आहिनि, ऐं ॿियो वरी जेको हू ॾियाड़ी ते कमु कंदा माण्हू आहे, उहे रोज़गार मुसलसिल बंदि हुजण जे करे, उहे हाणे राशन ख़तमु थियण जे करे, खाद पीत ऐं खुराक ख़तमु थियण जे करे उहे सख़्तु परेशान आहिनि। त अहिड़ी सूरत हाल में ही जेके 2 ज़िला आहिनि उहे सख़्तु सफ़र करे रहिया आहिनि। जॾहिं त एसासे कफ़ालत प्रोग्राम में बि जेको शुरू कयो उहो बग़ैर प्लानिंग जे शुरू कयो वियो, उते कंहिं बि क़िस्म जे समाजी विथीअ खे यकीनी न बणायो वियो, ऐं औरतूं जेके हिक ॿिए जे मथां ईअं पीउ नज़र आई ऐं हिक ॿिए जे वेझो नज़र आयूं, ऐं 7 जे तइदाद में औरतूं जेके आहिनि से हुजूम जे शिकिल में नज़र आयूं। ज़िलो शहीद बेनज़ीराबाद हुजे, नौशहरो फिरोज़ हुजे, सागर हुजे, त वफ़ाक़ी हुकूमत खे प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में सिंध हुकूमत खे ऐं ख़ासि तौर ते ज़िले इंतिज़ामिया खे ऑन बोर्ड वठणु खपे हा त असां जेकॾहिं हीउ प्रोग्राम शुरू कयूं था त समाजी विथीअ खे कीअं यकीनी बणायो वञे, पर उनजो ख़्यालु न कयो वियो। हिते सियासी पॉइंट स्कोरिंग कई पई वञे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जी जेकी हिकिड़ी पाण में सर्द जंग आहे, उनजे करे हितां जा माण्हू हिकिड़ो त राशन जे करे मुतासिर थिया आहिनि, ॿियो जेकी इहा समाजी विथी बरक़रार न करे रखी वञे, ऐं ख़ुदा न करे को वायरस को स्प्रीड थियो या वायरस को लॻो त हीउ कच्चिन आबादियुनि में वेंदो, जंहिंजे वज़ीर आला सिंध बार बार इहा निशानदेही करे रहियो आहे त असां इहा कोशिशि आहे त असां चाहियूं था त हीउ जेको वायरस आहे जॾहिं कच्चिन आबादियुनि में, ॻतियल आबादियुनि में हलियो वियो त पोइ असांखे संभालणु ॾाढो मुश्किल थींदो। त यकीनन जिते ज़िले इंतिज़ामिया जो इहो फ़र्ज़ु सम्झे थो त जेको राशन ऐं रिलीफ जो कमु आहे उहो ट्रांसपेरेंट नमूने सां सरअंजाम ॾिनो वञे, ऐं माण्हुनि खे बि घुरिजे त उहे हिन वायरस जे बचण जे लाइ महिरबानी करे
एहतियात कनि, छाजे करे इन में पंहिंजो ई बचत आहे, पंहिंजी माना जेको आहे सो ज़िंदगी महफ़ूज़ थी सघे थी, पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी महफ़ूज़ थी सघे थी। त इहा सूरत हाल हुई ज़िले नौशहरो फिरोज़ ऐं सांगड़ जी। त उते बि माण्हू दाऊं था कनि, उते बि जेके मज़दूरनि ते कमु कंदड़ माण्हू उहे दाऊं था। त हक़ीक़ी मज़दूर खे अञा ताईं उहो रिलीफ ऐं राशन न मिली सघियो आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे घुरिजे त असां रिलीफ ऐं राशन जे कम में ट्रांसपेरेंट तरीक़ो अपनायूं ऐं उनखे सही माण्हू ताईं पहुचायूं, त यकीनन असां हिन वबा खे यकमुश्त थी जेको आहे सो मुंहुं ॾेई सघूं था। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त। अलाह निगहबान।